मरियम अब्बासी वेटिंग कैंडिडेट लाड़काना जी असां नुमाइंदनि जी हैसियत सां असां हिते 174 डे हिते आयल आहियूं। 174 डेज़ खां वठी असां यको सरापा हिते एहतजाज कयूं पिया। असांजा भाई कराची में यको एहतजाज कनि था। तव्हां गवर्नमेंट जी बेइज़्ज़ती त ॾिसो त उन्हनि खां अञा ताईं असांजा मसला हल न कया विया आहिनि। इवन असां बिलावल भुट्टे ज़रदारी खे बि रिक्वेस्ट कई, मां बि आई हुयमि अॻिले दफ़े, तो बार बार असां न्यूज़ में भी बार बार आयासीं त असां उन्हनि खे इहे रिक्वेस्ट कई, उन्हनि खे मुतालबात रखियासीं, बाबा तव्हां असां जाइज़ मुतालबात खणी आया आहियूं तव्हां ॾे, तव्हां एटलीस्ट असांजो ॿुधो त सही, असांजा मुतालबात हल कयो। ऐं जॾहिं उहो असां उन्हनि खे ॿुधायूं था त असांजूं हेतिरियूं मार्क्स आहिनि, तव्हां असांखे छो अञा ताईं रोडनि रस्तनि ते छॾे ॾिनो आहे, त हुननि छा कयो आहे जो पंहिंजनि तालकनि में 30+ वारनि खे सभिनी खे ऑफर ऑर्डर ॾेई करे ऐं असां नियाणियुनि खे रोडनि ते छॾे ॾिनो आहे। 40+ 50+, मुंहिंजी पाण मार्क्स 50+ में आहिनि ऐं 40+ वारा सभु भाउ भेणियूं इन लाड़काने में इवन बिलावल भुट्टे जो तक। त असां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं, बिलावल भुट्टे ज़रदारी खे मां रिक्वेस्ट कंदमि त बिलावल भुट्टो तव्हां त लाहौर में बि तव्हांखे ख़बर आहे त उते उन्हनि सां ॻाल्हायो था ऐं पेरिस न्यूयॉर्क जी बि ख़बर आहे तव्हांखे त उते कहिड़ो मेयर थियो आहे, पर तव्हांखे पंहिंजे तक लाड़काने जी ख़बर न आहे त हिते छा थी रहियो आहे। मुसलसल असां 5 महीननि खां वठी असां एहतजाज कयूं पिया, पर अञा ताईं असांजो नोटिस छो न वरितो वियो आहे। ऐं जॾहिं असांजा भाइर उन्हनि सां ॻाल्हाइनि था त उहे चवनि था त जेको आहे असां वटि सीट्स न आहिनि। बाबा तव्हां वटि सीट्स न आहियूं त तव्हां कीअं 30+ वारनि खे 20,000 सीट्स ॾेई करे तव्हां उन्हनि खे ॾिनियूं ऐं असां वेटिंग कैंडिडेट्स खे असांखे रोडनि ते छॾे ॾिनो ई छो? आख़िर असां कंहिंखां सवाल कयूं? इवन असांजूं हैदराबाद जूं तव्हां नियाणियूं ॾिसो, उहे सरदार शाह जे पेरे पयूं आहिनि, क़ुर पाक खणी वयूं आहिनि, उन्हनि खां इहो इंसाफ़ु वठनि त असां सां इंसाफ़ु कयो। उन्हनि खां इहो उन्हनि पुछो आहे त बाबा तव्हां वटि जॾहिं सीट्स न हुयूं तव्हां 30+ वारनि खे पंहिंजनि तालकनि में कीअं रखियो? पोइ उन्हनि खां सवाल कनि पियूं ऐं उन्हनि खे क़ुर आॾो रखी करे उन्हनि खां पुछनि पियूं हैदराबाद जूं नियाणियूं, न सिंध जूं नियाणियूं, त तव्हां असां सां एटलीस्ट त इंसाफ़ु कयो न, जो 40+ 50+ वारा असां रोड ते आहियूं, तव्हांजे पेरें बि पऊं था, त तव्हां ईअं छो था कयो? तव्हां छा था चाहियो? तव्हांजे लाड़काने जूं नियाणियूं बि तव्हांजे पेरें पवनि? तव्हां आख़िर हे जमहूरियत आहे? असां उन्हनि खे चवणु चाहींदासीं, इहो मुतालबात रखणु चाहींदासीं। हा, असां बार बार उन्हनि खे अपील, बिलावल भुट्टो खे चवंदासीं स्पेशली, जॾहिं तव्हां थियण वारा फ्यूचर आहियो पाकिस्तान जा, जॾहिं तव्हां लाड़काने ते खे ई नज़रअंदाज़ कयो था, त तव्हां पोइ कीअं पाकिस्तान हलाईंदव? तव्हां कीअं प्राइम मिनिस्टर थींदव? तव्हां त इहो पहिरियां असांखे ॿुधायो त तव्हां कीअं प्राइम मिनिस्टर थींदव, जॾहिं तव्हांखे पंहिंजे लाड़काने जो ख़बर न आहे त लाड़काने में छा थी रहियो आहे। तव्हांखे लाहौर जी ख़बर आहे, पेरिस जी ख़बर आहे, न्यूयॉर्क जी ख़बर आहे, लाड़काने जी तव्हांखे ख़बर न आहे। इहा त वरी नाइंसाफ़ी आहे न। मां बिलावल भुट्टो खे चवंदसि त महिरबानी करे तव्हां हिते अचो बि था, तव्हां रिसेंटली बि आया हुया, पर पोइ बि तव्हां ॾिठो बि हुयो असांजे भाइरनि खे, असां रोडनि ते बीठा हुयासीं, तव्हांजूं गाॾियूं हली वियूं। इहा जमहूरियत हूंदी आहे की तव्हां लही करे हुन सां ॻाल्हायो बि न? हालांकि तव्हां असांजी वजह सां, असां तव्हांखे वोट ॾेई करे 20 सालनि खां वठी असां तव्हांखे वोट ॾींदा था अचूं, असां तव्हांजा वोटर सपोर्टर आहियूं, पर उन बावजूद बि तव्हां असांखे ईअं नज़रअंदाज़ कंदा त इहा ग़लति ॻाल्हि आहे। ऐं बिलावल भुट्टे सां मिलण तक बि नथा ॾियनि।